अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं घोटकी कच्चे वारे इलाइक़े गेमड़ो थाणे जी हद में 7वीं क्लास जो शागिर्द अली हैदर चाचड़ मुबीना तौरु अगवा। वारसनि पौड़ां चाचड़ बिरादरीअ जे माण्हुनि मथां अगवा जो इल्ज़ाम। नीगरी जी बाज़ियाबीअ लाइ संदसि नीगरे जे वारसनि जो एहतजाज। घोटकी कच्ची वारे इलाइक़े गेमड़ो जे रहवासी शहमीर चाचड़, शब्बीर अहमद चाचड़, अली नवाज़ चाचड़ ऐं मोहसिन अली चाचड़ मासूम ॿारनि सां गॾु गेमड़ो थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधाईंदे चयो आहे त अॼु सुबुह जो सवेर 7वीं क्लास जो शागिर्द अली हैदर चाचड़ ज़मीन ते कमु करे रहियो हुयो त बिरादरीअ जे 5 हथियारबंदनि उनखे मुबीना तौरु अगवा करे जेको मशीन वारो मोटर ऐं ॿियो सामान बि फुर करे विया आहिनि। ॻोठाणेदारनि चयो त इतलाह गेमड़ो थाणे खे ॾिनो वियो आहे, पर पुलिस बि उन जी मदद नथी करे। मुज़ाहिरो कंदड़ ॻोठाणे ने इल्ज़ाम हणंदे चयो त गेमड़ो पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण लाइ तयारु नाहे। जवाबदार बाअसर आहिनि, उन्हनि सां ॿिट पिणियल आहिनि। मुज़ाहिरनि SSP घोटकी DIG सखर ऐं वस वारनि खां घुर कई त मामले जो नोटिस वठी नीगरीअ खे बाज़ियाब कराए सघनि। इंसाफ़ बि कयो वञे। रिपोर्ट विजेश कुमार, सिंध एक्सप्रेस न्यूज़ घोटकी।